भी अहम ख़बर मां शेयर कंदा गंबड़ खां त गंबड़ भरिसां ॿिनि मोटरसाइकिलुनि विच में टक्कर थियो आहे। हिकु ॼणो फौत थी वियो आहे। ॿुधायो वञे पियो त ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसो रिपड़ी रोड ते पेश आयो आहे। फौती जो मड़ ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ख़बर जे हवाले सां नाज़रीन तव्हांखे आगाह करे आहियूं। हिकु ॿियो ॿुधाईंदा रहूं गंबड़ खां त गंबड़ भरिसां ॿिनि मोटरसाइकिलुनि विच में टक्कर थियो आहे। हिकु ॼणो फौत थी वियो आहे। ॿ ॼणा ज़ख़्मी थी विया आहिनि। ख़बर के हवाले से नाज़रीन तव्हांखे आगाह कंदा रहूं गंबड़ भरिसां ॿिनि मोटरसाइकिलुनि विच में टक्कर थियो आहे। हिकु ॼणो फौत थी वियो आहे। ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसो रिपड़ी रोड ते पेश आयो। फौती जो मड़ ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन तव्हांखे आगाह करे आहियूं। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां गंबड़ खां शेयर करे आहियूं जिते रोड हादसो पेश आयो आहे। हिकु ॼणो फौत थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी गंबड़ जो रिपोर्टर मुमताज़ मेमण असां सां लाइन ते मौजूद आहे। मुमताज़ अपडेट कजो रोड हादसो पेश आयो आहे छा तफ़सील आहिनि वधीक? रिपड़ी गंबड़ लिंक रोड ते जो है 5 नंबर शाख वटि ॿिनि मोटरसाइकिलुनि में जो है आमू साम्हूं ज़ोरदार टक्कर थियो आहे ऐं जंहिंजे नतीजे में जेको हिकु ॼणो फौत थियो आहे जॾहिं त ॿ ॼणा जेके आहिनि ज़ख़्मी थिया आहिनि। खोड़ा पुलिस पारां जेको आहे ज़ख़्मी फौती शख़्स खे जेको आहे गंबड़ जी किम्स अस्पताल दाख़िल कराए छॾियो आहे। मां तव्हांखे ॿुधायां त जेको फौती शख़्स आहे उन जी सुञाणप जेको आहे टंडो मस्ती जो रवासी आहे अली मोहम्मद दाऊद तौर थी आहे। जॾहिं त जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि में जेको आहे ख़ादिम हुसैन हुजणु तुफ़ैल अहमद हुजणु शामिल आहिनि जिन जो जेको इलाज आहे उहो हलंदड़ आहे। ऐं जॾहिं त जेको फौती शख़्स आहे उनजे लाश जी ज़रूरी कार्रवाई थियण बाद जेको आहे वारसनि हवाले कयो आहे। मड़ जेको आहे हिन वक़्तु वारस पंहिंजे अबाणे घर ॾांहुं खणाए वञी रहिया आहिनि। खोड़ा पुलिस जो चवणु आहे त जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि जी जेको आहे तबियत जेको आहे सुधरंद आहे। मुमताज़ अपडेट करण लाइ अव्हां जी वॾी महिरबानी।